अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां लियसन अब्बासी। किताब आहे कहाणियूं मुरतब सैयद ज़वार नकवी। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। छपाईंदड़ काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन B2 सिविल लाइन्स हैदराबाद सिंध। किस्त 15 काज़ी ख़ादिम। काज़ी ख़ादिम 11 नवंबर 1945 ईस्वी में काज़ी मोहम्मद लाइक़ जे घर जनम वरितो। हिन BA ऑनर्स MA सिंधी में ऐं PhD ताईं तालीम हासिल कई। हू सिंध यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे में लेक्चरार मुक़ररु थियो ऐं हिन वक़्तु डीन ऑफ आर्ट्स फैकल्टी आहे। हिन पंहिंजे लिखण जी शुरूआति बालकपण खां कई ऐं हिन वक़्त ताईं संदसि नाविल प्यार ऐं सपना, दर्द जी ख़ुशबू ऐं तर्जुमो कयल नाविल जुवारी, सूंहं जी देवी, प्यार, रोल, गुड बाय मिस्टर चिप्स, फाटक किताब, लुढ़क लुढ़क ज़ंजीर, कहाणियुनि जो किताब समुंड अब समुंड, उर्दू नाविल शम्मा हर रंग में जलती है सहर होने तक, मज़मूननि जो किताब अदब ऐं रिवायतूं, मकालनि जो किताब सिंध जा नसरी दास्तान, शहरी हयाती ऐं ॻोठाणी हयाती ऐं सिंध जा समाजी इदारा छपिजी पधिरा थी चुका आहिनि। हिन ही कहाणी लॻभॻि 10 वरियनि खां पोइ लिखी आहे। कहाणी नई रुत, काज़ी ख़ादिम। रुत जा सिर्फ़ु 2 नाला आहिनि, मिलण जी रुत ऐं विछड़ण जी रुत। फाइलुनि मां कंधु कढी कुर्सीअ खे टेक ॾेई कुनहार जे कप ते बालाकोट जे वादीअ में होटल जे बालकुनीअ में अधु ऊंदाहे माहौल में पहुची वञा थो। आइस्क्रीम खाओ। उहो पोलका जो चमचो मुंहिंजे वात में थी विझे। मूंखे ईअं खाइण जी आदत कान्हे। ऐं चवां थो त पोइ कीअं खाईंदा? चपनि सां। हू टहक ॾेई खिले थी त फिज़ा में जरफल जरकी थी उथे। अधु ऊंदाही चिटी चांडाण बणिजो वञे ऐं ख़बर नथी पवे त चप किथे ख़तमु थिया ऐं आइस्क्रीम किथां शुरू थी। हू कारीडोर में बीठी आहे ऐं हमेशह जियां नंढड़े आईने में ॾिसंदे पंहिंजी लिपस्टिक दुरुस्त करे रही आहे। केरु थो चवे त असीं कमु कोन था करियूं? उहो कमु न आहे त ॿियो छा आहे? सॼो ॾींहुं त बीठा आहियूं। दे आल्सो सर्व हू ओनली स्टैंड एंड वेट। एॾी ईमानदारीअ सां को कमु करे त ॾेखारे। छा छा ॾेखारियूं? ईमानदारी ॾेखारियूं, मेकअप सां थिपियल चहिरो ॾेखारियूं। ॿई मजबूरियूं आहिनि। ईमानदारी उन करे जो ॿी का वाट कान्हे ऐं मेकअप उन करे जो ॿी का वाट कान्हे। ॾिसो त सही, पेट्रोल वरी चढ़ी वियो। दर्ज़ी त ॾिसो केतिरी सिलाई थो वठे। अदा हिकु भेरे मूं पंहिंजी घरवारीअ खां 10 रुपया उधार वठी इश्क कयो। सो वरी कीअं? उहो ईअं जो संगत्याणीअ फरमाइश कई त फिल्म ॾेखार। खीसे में हमेशह वांगुरु सुञाईअ जो वासो हो। सो घरवारीअ खे चयमि त किथां 10 रुपया उधार आणे ॾे जो ज़रूरी घुरिजनि। ज़ाहिर आहे त ज़रूरी घुरिजनि जो पूराओ करणु हुन जो ई कमु हो। सो वेचारी पाड़े मां 10 रुपया उधार आणे ॾिना। बसि चढ़ी रिक्शा में खयोसीं पंहिंजे महबूबा खे ऐं सिधो सिनेमा ते। 1.5 रुपयो थियो रिक्शा जो, 4 रुपया थिया सिनेमा जी टिकट, 2 रुपया इंटरवेल रिफ्रेशमेंट ते ऐं 1.5 रुपयो थियो वापसीअ जो। कुल थिया घणा? 9 रुपया। अॼु त ॿार बि 10 जो नोट थो घुरे। बाबा टीवी खपे। बाबा आहे त सही टीवी। न बाबा, गुडूअ वारनि जे टीवीअ खां सुठी हुजे। उहो लिपस्टिक हणी अंदरि आई आहे ऐं पर्स मां फोटा कढी चबाइण लॻे थी। वीचारनि नंढड़नि फोटनि मां अंदरि जी धप कीअं ख़तमु थींदी? ऑल परफ्यूम्स ऑफ अरेबिया कैन नॉट स्वीटन दीज लिटिल हैंड्स। नज़र ईंदड़ दाग धोअण त सवलो कमु आहे, पर अणॾिठल दाग धोअण। हेयर्ड मेलोडीज आर स्वीट बट दोज अनहेयर्ड आर स्वीटर। अदा बाहि सां बाहि कान विसाइबी आहे, न को गंद सां गंद धोइबो आहे। तव्हीं हर वक़्तु गंद कचिरे ऐं बाहि जूं ॻाल्हियूं छो था करियो? त कहिड़ियूं ॻाल्हियूं करियो? प्यार जूं ॻाल्हियूं करियो के दिलि वारियूं ॻाल्हियूं करियो? कंहिंसां करियूं प्यार जूं ॻाल्हियूं, दिलि वारियूं ॻाल्हियूं वरी कहिड़ियूं? बिजलीअ जो बिल, गैस जो बिल, फ़ोन जो बिल, पाणीअ जो बिल। बाबा नलनि में त पाणी अचे ई कोन पियो। अबा पाणी दरिया में कोन्हे, नलनि में किथां ईंदो? बाबा दरिया छा छो चवंदा आहिनि? अबा वॾो दरिया जो, पर हाणी त वॾो कोन्हे।
हाणे छा त ठहियो पर दायो हजाम बि न रहियो आहे। ज़ात पात में छा रखियो आहे जो वहे सो लहे? न साईं, ज़ात पात जो असर इंसान जी फितरत मां हर वक़्तु नज़र अचे थो। कहिड़ियूं ॻाल्हियूं था करियो? हाणे त नयूं ज़ातियूं ठही रहियूं आहिनि, के ब्यूरोक्रेसीअ जूं ज़ातियूं आहिनि त के सरमाएदारीअ जूं। सीएसपियुनि मां शादियूं कंदा ऐं पीसीएस वारो पीसीएस कुटुंब मां। नवां कुटुंब, नयूं ज़ातियूं, नवां नाला। मंगणू चवां या मंगणी, मतिलबु साॻियो आहे। ॻाल्हि आहे रस्म जी, रस्मुनि बि बाहि ॿारे ॾिनी आहे। हेलो हेलो, मुंहिंजी ॻाल्हि बि त ॿुधो। तव्हीं फोटा त चॿाड़े वठो, तव्हीं आइनूं त ॾिसी वठो, तव्हीं लिपस्टिक त ठीकु करे वठो। अड़ी चक छो था हणूं? मूं त ईअं ॻाल्हि कई, तूं त कंदी ईअं ॻाल्हियूं आहीं, तॾहिं त अञा ईअं ई वेठी आहीं। जे हूअं बि हुजां हा त छा थिए हा? अड़ी को पाणी त प्यारे, मतां पीतो अथई, धप आहे पाणीअ में। मूंखे त चौधारी धप पई लॻे, असल में उहा धप तो में आहे। हाणे तूं ज़ातियात ते लही आयो आहीं। तूं सोतियात जूं ॻाल्हियूं बंदि कर, तां ज़ातियात जूं ॻाल्हियूं बंदि करियां। तूं छा ॼाणी इल्म मां? मूंखां पुछो, आउं बि आहियां। जेको कारनामो करी हा त पंहिंजी मौजूदगीअ लाइ ॿुधाइण जी ज़रूरत कोन पवंदी हा। जंहिंजी ज़रूरत आहे सिर्फ़ु हिकु कमिरो, अटैच बाथरूम, हिकु टीवी डिश एंटीना, हिकु कंप्यूटर, हिकु गाॾी ऐं 4 ज़ालूं। 2 त शादियूं करे चुको आहीं। हा, उहो थधो साह थी भरे ऐं पर्स खणी उथे थी। हिते थधो साह खण मन आहे। अॻु में ई माहौल मुर्दाखाने वांगुरु थधो आहे। कॾहिं उहो माहौल भूरबन वांगुरु थधो हूंदो हो, बालाकोट वांगुरु थधो हूंदो हो। हा हा, यादि अथमि, मूं तोखे पोलका खाइण लाइ चयो हो। ऐं मूं छा चयो हो? तो चयो हो त चपनि सां खाराए त खाईंदुसि। ड्रिंक टू मी विद द थिन आइज़ ओनली। तॾहिं त मथे चप ते लिपस्टिक बीहे ई कान थी। अमा सुर्खी छाखे चइबो आहे? मुसाॻ छा आहे अमा? कजल छा साणबो आहे? आई शेड त अखियूं ई सुॼाए छॾियूं आहिनि। हणबो ज़रूरु। धूं त ॾिसो, मच्छर मरनि कोन था, बाक़ी अखियूं ॿाहिरि निकिरियो अचनि। मानी त खाइणी आहे न। अवा अटो त ॾिसो केॾो महांगो थी वियो आहे। ख़बर अथई, 1.25 रुपए सेर हो ॿाकरो गोश्त। ॻाओ त केरु खाईंदो ई कोन हो। अलाए कहिड़ियूं पिया ॻाल्हियूं करियो। ॾिसो नथा त मुंहिंजनि चपनि तां लिपस्टिक लहियो थी वञे। तुंहिंजा चप लिपस्टिक खां एलर्जिक आहिनि। चांहि बि चप साड़े थी। तुंहिंजा चप चांहि खां बि एलर्जिक आहिनि। अड़े मानी थी खां त बि चप सुॼियो पवनि। तुंहिंजा चप मानीअ खां बि एलर्जिक आहिनि। त केॾां करियां उहे चप? कंहिंखे उन्हनि सां आइस्क्रीम खाराए। कंहिंखे खारायां? तूं ई खणी खा। मुंहिंजो पेट हाणे भरियो पियो आहे बिजली, गैस ऐं पाणीअ जे बिलनि सां, खीर वारे ऐं सीधे वारे जे बिलनि सां, स्कूलनि ऐं अस्पतालुनि जे बिलनि सां, चौकीदार ऐं सफ़ाई करण वारे जे बिलनि सां, केबल वारनि जे बिलनि सां पेट भरियो पियो आहे। सो हाणे उन में कंहिं कुल्फ़ीअ जी गुंजाइश किथे आहे? केॾो न फ़र्क़ु आहे काल्ह ऐं अॼु में। मूंखे त लॻे थो त अॼु में बि वॾो फ़र्क़ु आहे। तूं त फिलासाफ़र थी वियो आहीं। उहे रमज़ूं आहिनि ज़िंदगी ऐं हालात जूं। फिलासाफ़र कातिल बणिजो वञनि ऐं कातिल फिलासाफ़र। पर बुख त सभिनी खे लॻे थी। कपिड़ो ज़रूरी आहे, इलाज खां सवाइ चारो कोन्हे। बिजली घुरिजे। जे लाइट न हूंदी त लिपस्टिक सही नमूने कीअं लॻंदी? जॾहिं बिजली कोन हूंदी हुई त ऊंदहि में कुता बि गॾु अची मानी खाईंदा हुआ। आख़िर कुतनि खे बि त पेट आहे। ॾिसो ॻाल्हियूं किथां खां किथे अची पहुतियूं। सुकरात खां शुरू थियूं ऐं सकरात ते ख़तमु थियूं। तूं बि त हाणे सकरात में आहीं। उहा तुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे, न त आउं अञा बि सुकरात आहियां। तॾहिं बि ज़हर त पीअणो पवंदो ई, उहो बि तूं थी चाहीं, न त आउं आशिक़ ज़हर पियाक कोन आहियां। तोखे कहिड़ी ख़बर त आउं छा थी चाहियां? मूं छा थे चाहियो ख़बर न आहे। मां कहिड़ी लिपस्टिक था ठाहिनि, चपनि तां विघरियो वञे, मुंहुं ई फिरियो वञे। उहा लिपस्टिक दुरुस्त कंदे उथी कमरे खां ॿाहिरि निकिरी थी वञे ऐं बालाकोट जे सीने खे चीरींदी कुनहार जे किनारनि ते ऊंदहि छांइजी थी वञे, जिते उहा अधु खाधल पोलका
पट ते पेरनि में लताड़जी ग़ाइब थी चुकी आहे।